Notification. We want notification. We want notification. One Sindh, one party. मिट्टी पॉलिसी रेट्रियंते इंसाफ नहीं छो भला इंसाफ नहीं छो भला इंसाफ नहीं छो भला हिट सिंध मिट्टी पॉलिसी रेट्रियंते सजी सिंध शिकारपुर मां सां आम ख़बर शेयर कंदा हलूं त IBA टेस्ट पास उस्तादनि जो प्रेस क्लब आॾो शदीद एहतजाज थियो आहे। मुज़ाहिरीन मुतालबो कयो आहे त हार्ड एरिया ऐं सॉफ्ट एरिया जो ड्रामो ख़त्म करे सॼी सिंध लाइ हिकु पॉलिसी जोड़ी वञे। इन्हनि चयो त IBA टेस्ट में 33 खां 39 मार्कूं खणंदड़ उस्ताद उम्मीदवारनि खे मेरिट लिस्ट में शामिल करे उन्हनि खे ऑफर ऑर्डर न वञनि। अब्दुल कयूम मार, शमीर अली, अब्दुल रज़ाक, मौला बख्श, जावेद अली ऐं ॿियनि उस्ताद उम्मीदवारनि एहतजाज कंदे वधीक चयो जेको आहे त असांजो एहतजाज थी रहियो आहे 3339 IBA कैंडिडेट पास कैंडिडेट आहियूं। छो त सॼे सिंध में जेको आहे त सिंध हुकूमत पंहिंजा मनपसंद इलाइक़ा जेके आहिनि उहे 33 ते पास करे उन्हनि खे ऑर्डर जारी कया विया ऐं कुझु इलाइक़नि खे जेको आहे सॉफ्ट एरिया ॼाण आहे उन्हनि खे फेल कयो आहे। इन सिंध हुकूमत जे फिटी निज़ाम ख़िलाफ़ु जेको आहे त असां रोडनि ते मुसलसिल जेको आहे त पंहिंजे हक़ जे लाइ एहतजाज रिकॉर्ड करे रहिया आहियूं। असां मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी खे रिक्वेस्ट कयूं था त असां तव्हांजा वोटर आहियूं, असां तव्हांजा सपोर्टर आहियूं, असां सां इंसाफ़ कयो वञे। असांजे ई वोटनि ते जेको आहे त अॼु जेको आहे त MP MN असेंबलियुनि ते वेठा आहिनि, असां सां ॻाल्हियूं नथा कनि। बिराए महिरबानी फिलफोर असां सां इंसाफ़ करे नोटिस वरितो वञे ऐं सिंध जे नौजवाननि मां बेचैनी ख़तमु कयो वञे। आवाज़ करे 32 वारनि खे हिकु ग्रेस मार्क 33 करे पास कयो वियो आहे ऐं ॿी सिंध ओवरऑल खे सॉफ्ट एरिया डिक्लेयर करे ऐं 33 खां 39 खे फेल करे करार ॾेई करे जेको आहे सो हिननि बिटो निज़ाम ठातो आहे। असां इन ख़िलाफ़ु 9 महीना थिया आहिनि मुसलसिल रोड रस्तनि ते असां नियाणियूं नौजवान रस्तनि ते आहियूं। इंसाफ़ असांखे खपे ऐं सरदार शाह खे जेको आहे सो हिकु त इलाही सालनि खां पोइ जेको आहे सो मेरिट जो निज़ाम ठाहियो वियो आहे ऐं उहो बि अगरि 33 ते पास न करे ऐं जेको आहे सो होतारनि